उडेरोलाल स्टेशन लग ॻोठ मोहम्मद सुलेमान बारीचो में रात देर सां मंशवात जे अॾे ते छापे वारो मामलो 12 सुञातल ऐं 10 नामालूम माण्हुनि ते केस दाख़िल, हिकु जवाबदार गिरफ़्तार। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे उडेरोलाल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ अली बरिया। जी मुमताज़ अली, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, रात देर सां उडुलाल स्टेशन थाने की पुलिस ॻोठ मोहम्मद रहीम बारीचो में मंशात के अड्डे ते छापो हयो वियो। SHO उडुलाल स्टेशन ख़ैर मल्ला मूजिब इतला ते पुलिस मोहम्मद रहीम बारीचो में कार्रवाई कई हुई, जिते मंशात फरोशन खैर मोहम्मद खमीसो मस्जिद बारीचो के गिरफ्तार करे मंशात उन में इस्तेमाल थींदड़ मटीरियल हथ कयो वियो। उन दौरान मंशात फरोशन के साथियुनि लाइक खासकेली, हसन खासकेली, जाफ़र साली बारीचो ऐं ॿियनि हमलो करे ॿिनि पुलिस एहलकारनि खे ज़ख़्मी करे गिरफ़्तार ॿिनि जादान खमीसो ऐं मस्जिद बारीचो खे ज़बरदस्ती पुलिस मोबाइल मां लाहे वठी विया ऐं पुलिस ते हमले जो केस 12 सुञातल ऐं 10 नामालूम माण्हुनि ते उडुलाल स्टेशन थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। जी महिरबानी मुमताज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची